नाज़िर, वज़ीर आज़म जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास थी रहियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेरठ टीवी जो रिपोर्टर मुदस्सर राजपूत। जी मुदस्सर, छा तफ़सील आहिनि? जी, जीअं त वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास थी रहियो आहे। वफ़ाक़ी काबीना जे इजलास में ACC जे फ़ैसिलनि जी मंज़ूरी बि आहे, जॾहिं त नेशनल कमांड ऑपरेशन सेंटर पारां जेकी कल्ह तालीमी इदारा खोलण जे हवाले सां जेको फ़ैसिलो कयो वियो आहे, अॼु वफ़ाक़ी काबीना जे इजलास में उन जी बि हतमी मंज़ूरी ॾिनी वेंदी, जॾहिं त ज़रियनि जो चवणु आहे त मुल्क जी जेकी सियासी सूरत हाल जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल्हि थी रही आहे। इन सां गॾोगॾु कोरोना वायरस जी जेकी सूरत हाल आहे, उन बाबति डॉक्टर फैसल अॼु जे वफ़ाक़ी काबीना जे इजलास में ब्रीफिंग ॾींदो। जॾहिं त इन जे अलावा जेके कुझु क़ौमी असैम्बली में बिलनि जो मामिलो आहे, कानून साज़ी वारे मामिलो आहे, जंहिंजे करे तव्हांखे ॿुधाईंदो वञा त सूमर वारे ॾींहुं क़ौमी असैम्बली जो जेको इजलास हो उहो मुलतवी कयो आहे, हफ़्ते जे लाइ डिले कयो आहे। उन कानून साज़ी जे हवाले सां वज़ीर कानून फ़ारूक नसीम पारां अॼु वफ़ाक़ी काबीना जे इजलास में ब्रीफिंग ॾींदो। इन खां अलावा मुख़्तलिफ़ अदालतनि जे जेके सरबराहनि जी तैनाती जो मामिलो बि अॼु वफ़ाक़ी काबीना जे एजेंडे में शामिल आहे। मुदस्सर, अवां जी महिरबानी।